नवाबशाह जे क़रीब जेको हादसो थी चुको आहे ट्रेन जो, इन जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे। 3 खां मथे क़ीमती जानूं ख़तमु थियूं ऐं 100 खां मथे माण्हू ज़ख़्मी आहिनि। ऐं हिन ट्रैक ते, जंहिं ट्रैक ते ही ट्रेन हली रही आहे, इहो छो मतिलबु एॾो कमज़ोर हुयो जो ट्रेन जूं मतिलबु काफ़ी बोगियूं हेठि वञी किरियूं। पोएं साल असांजे इलाइक़े रोहड़ी में भी ईअं थियो, हिते ट्रेन किरी। शुक्राला जो हिते को माण्हू मतिलबु न हो, को माण्हू शहीद न थियो। बहरहाल हिन ट्रेन जो हादसो वॾो ॾुख भरियो आहे, जंहिंमें 3 खां मथे माण्हू शहीद थी चुका आहिनि। इहे दोस्तो माण्हू सुवाल छो नथा करणु खपे। इन जो असल में ज़िम्मेवार कोई हुकूमत या मथियो माण्हू न आहे जेका हिते कमु कंदा आहिनि। मां पंहिंजा अखियुनि सां ॾिठा आहिनि। असांजे इलाइक़े में भी जेको वॾो ट्रैक कराची खां वञी रहियो आहे पंजाब ॾांहुं, वॾो ट्रैक आहे भी। हिते भी जे कमु मतिलबु गैंग हूंदी आहे, जमादार हूंदो आहे, जेठो मज़दूर हूंदा आहिनि, उहे सभु घर वेठा हूंदा आहिनि। कुल 2 मज़दूर हूंदा आहिनि जेका कमु कंदा आहिनि। थोरो थको न त हलिया वेंदा आहिनि, छो त बरसातनि जे मौसम मां घारा लॻी वेंदा आहिनि। ऐं जमादार वरी 2-3 हज़ार वठी करे बकाइनि खे जेको आहे चवंदा आहिनि, तव्हां घर वेहो, बसि तव्हांजी फॉर्मेलिटी हिते मां पूरी करे छॾियां थो, तव्हांजी हाज़िरी हणी छॾींदुसि। कमु कंदा ई न आहिनि, तॾहिं ही पटड़ियूं तबाह थी वियूं आहिनि रेल जो। इहा ई असल हक़ीक़त हूंदी आहे। महिरबानी करे हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा।